प्यारा शागिर्दो थर एजुकेशन यूट्यूब चैनल भलीकार आऊं आहियां कृष्ण परमार। गुज़रियल वीडियो में असां 12 सबक 22 लिखण सिखियासीं। अॼु पाण 12 सबक 23 पढ़ण सिखंदासीं। हिन सबक में सॼो अध ऐं ज़रो जी ॻाल्हि आहे। जीअं ही पन्नो सॼो आहे, ही पन अध आहे, अध पन्नो आहे ऐं ही पन जो ज़रो आहे। हेॾा ही माओ आहे, माए जो ज़रो आहे। अचो त सबक खे पढ़ूं। सबक खे पाण पे हिजे सां पढ़ंदासीं ऐं पोइ रवा सां। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश को, सब को, टेये टे, वाविये ज़रवी, हे वाव नून पेश हो, टेवी हो। सीन ज़बर स, ये वाव जो, सजो, पे ज़बर प, नून पेश नो, पन्नो। अलिफ ज़बर अ, धाल पेश दो, अधो, पे ज़बर प, नून पेश नो, पन्नो। ही अध पन्नो आहे। पे ज़बर प, नून ज़बर न, पन, जीम वाव जो, जाल ज़बर ज, रे वाव रो, ज़रो। ई पन जो ज़रो आहे। मीम अलिफ मा, हमज़ो वाव ओ, माओ, मीम ज़ेरे में, ठे वाव ठो, मिठो। अलिफ मदा, हे ये है, आ है। मीम अलिफ मा, हमज़ो ये ए, माए, जीम वाव जो, जाल ज़बर ज, रे वाव रो, ज़रो। वाव ज़बर व, ठे पेश ठो, वठो। पे ज़बर प, नून पेश नो, पन्नो। सीन अलिफ सा, हमज़ो वाओ, साओ, बा वजन सा ओ। अलिफ मदा, हे ये है, आ है। पे ज़बर प, नून ज़बर न, पन, जीम वाव जो, अलिफ ज़बर धाल पेश दो, अधो, खे ज़बर ख, नून पेश नो, खाणो। अचो सबक के रवा सा पढ़ो। सबक टेवी हो, सजो पन्नो, अधो पन्नो, पन जो ज़रो, माओ मिठो आहे, माए जो ज़रो वठो, पन्नो साओ आहे, पन जो अधो खाणो। अचो त हाणे हेठा जुमला बि पढ़ो। सॼो सूफ़, सीन ज़बर स, देवा जो सॼो, स्वादो पीसू, फे पिशफो सूफ़, ही सॼो सूफ़ आहे। अधु सूफ़, ही सूफ़ जो अधु आहे। अलिफ ज़बर दाल पेश दो, अधु, स्वादो पीसू, फे पिशफो सूफ़, अधु सूफ़। स्वादो पीसू, फे ज़बर फ, सूफ़, जीमाव जो, जाल ज़बर ज, रे वारो, ज़रो, सूफ़ जो ज़रो। ही सूफ़ जो ज़रो आहे। ही सूफ़ जो अधु आहे ऐं ही सॼो सूफ़ आहे। प्यारे शागिर्दो, ही मुंहिंजी सबक 23 पढ़ण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।